ढोलण जानी जो ढोलण जानी तो मूंखे हिते अचण जे लाइ छो चयो? कामोरी तुझे बाबा जी अचानक मौत जो ॿुधी मूंखे बेहद अफ़सोस थियो आहे। बाबा जी हयातीअ जा ॾींहं त बस एतिरा ई हुया। नांग जो डंगण त बस हिकु बहानो हुयो। कामोरी हिकु ॾींहुं मां बि मरी वेंदुसि। ढोलण मौत त अटल आहे न, पर कामोरी शायदि मां तुंहिंजी मोहबत जो एहसास पाण सां गॾु खणी वेंदुसि। अल्लाह न करे ढोलण, तू बार बार मूंसां मौत जूं ॻाल्हियूं छो थो करी? कामोरी चवंदा आहिनि त रोइबो बि हुनजे आॾो आहे जेको गोड़ा हुजे, बाक़ी पत्थर दिल जे आॾो रोइण अखियुनि जो ज़ियान आहे। मां बि बार बार मरण जूं ॻाल्हियूं तुंहिंजे आॾो इन करे थो कयां मुंहिंजी मोहबत जो क़दुरु न कयो न ऐं मुंहिंजी न थिए त मां मरी वेंदुसि। मरन तुंहिंजा दुश्मन ढोलण, ख़ुदा मुंहिंजी हयातीअ जा ॾींहं बि तोखे ॾे। ढोलण मूंखे नंढपिण खां वठी तुंहिंजी सची ऐं पाक मोहबत जो अहसासु आहे। मूंखां नाहिनि विसरिया मिटीअ जा गुगड़ा ठाहे उन्हनि सां खेॾणु, अख बूट रांदि खेॾणु, मुंहिंजो स्कूल ॾांहुं वञणु ऐं तुंहिंजो स्कूल ताणी मुंहिंजे पुठियां अचणु, मुंहिंजे ख़ातिर ॿियनि ॿारनि सां तुंहिंजो विढ़णु, मूंखे सभु कुझु यादि आहे। पर ढोलण मुंहिंजी ही बेचई पत्थर दिल हिकु पत्थर दिल खे पंहिंजे मन में विहारियो हो जेको अॼु ॾींहं ताईं तुंहिंजे दिल जे टुकड़नि खे ॾंगींदो ऐं ॿारींदो थो अचे। हा ढोलण हा, हाणे हू ज़ालिम मुंहिंजे लाइ हमेशह जे लाइ मरी चुको आहे। छा? न हू मुंहिंजे लाइ ज़िंदा आहे न हुनजो प्यार। मूं पंहिंजे दिल जे पन्ने तां वारिस खान जो नालो हमेशह जे लाइ मिटाए छॾियो आहे। हाणे मुंहिंजे दिल जो पन्नो ख़ाली आहे, को बि नालो न आहे लिखियल हिन दिल ते। हा कामोरी मुंहिंजो नालो लिखी छॾ पंहिंजे दिल जे ख़ाली कोरे पन्ने ते, छो त मुंहिंजी दिल जे पन्ने ते नंढपिण खां वठी तुंहिंजो ई नालो लिखियल आहे ऐं तॾहिं खां मुंहिंजी दिल बि मूंखां रोज़ पुछंदी आहे, ढोलण छा कामोरी बि पंहिंजे दिल जे पन्ने ते ढोलण जानी नालो लिखियो आहे? त पोइ तूं पंहिंजे दिल खे कहिड़ो जवाब ॾींदो आहे? त कामोरी पंहिंजे दिल ते ढोलण जाली नालो लिखियो आहे या न? मां दिल खे इन आसरे में राह चवंदो आहियां त मां कामोरी खां पुछी पोइ ॿुधाईंदुसि। त पोइ पंहिंजे दिल खे इहो ॿुधाए छॾ त कामोरी तमामु जल्द पंहिंजे दिल जे पन्ने ते तुंहिंजो नालो लिखंदी। ढोलण जानी, ढोलण जानी, ढोलण जानी। खुशियुनि जो तो सागा साजो सारो पुरो तू कातिल आहे बाबा साईं जो, तू ही कातिल आहे भाॼई हुस्ना जो, तू कातिल आहे। छा करे शैतान जी चुरचुती अजा सब रिश्ता नाता खत्म करे छॾिया। मां ज़ालिम बणिस, मां कातिल बणिस, केॾा खीस कया। मां ज़िम्मेवार आहियां पंहिंजे पापा जी मौत जो। मां ज़िम्मेवार आहियां बेचारी हुस्ना जी मौत जो। हाँ 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 मां कातिल आहियां मां। हाँ मां कातिल आहियां सावर जी इज्जत जो। मां कातिल आहियां सावर जी गैरत जो। मां कातिल आहियां बाबा यमा जे अरमाननि जो।
मां कातिल आहियां कामोरी जी मोहब्बत जो कातिल आहियां मां कातिल आहियां मां कामोरी मां तुंहिंजो ॾोही आहियां मां तुंहिंजो कसूरवार आहियां काबूरी काबूरी मूं तुंहिंजी दिलि लुकाई आहे तुंहिंजे इश्क तुंहिंजी मोहब्बत जी सजाई खे डरा थो पर मां वॾेर की शाही लिबास अनाई तकबर में अंधो थी तुंहिंजी सच्ची मोहब्बत खे न ॼातो मां तुंहिंजी दिलि जा टुकड़ा टुकड़ा करे छॾिया काश काश कामूरी मुंहिंजी दिलि जा बि टुकड़ा टुकड़ा थी वञनि तुंहिंजी मोहब्बत में कामूरी कामूरी मां तुंहिंजी मोहब्बत में ये तड़पा लुच्छा रोआ सुनका जा पर मूंखे तुंहिंजी मोहब्बत नसीब न थिए या मुंहिंजी पाण खे बददुआ आहे बददुआ कामोरी कामोरी मां तुंहिंजी मोहब्बत जे लाइक़ न आहियां तूं मूंखे माफ़ न कजांइ पर पोइ मां अचां थो तोॾे तोखां माफ़ी वठण लाइ हाँ कामोरी मां अचां थो मां तोॾे अचां थो तोखां माफ़ी वठण लाइ कामोरी मां अचां जॾहिं न माफ़ीअ जा दर बंदि थी वेंदा आहिनि त गुनाहगार भले केॾी बि इस्तग़फ़ार करे पर मुंहिंजे रब वटि दुआउनि जी क़बूलियत नाहे थींदी पर जीजा मां ॼाणा थी ॾाढा जुड़ियल आहिनि त तूं मुंहिंजे मरहूम हाकिम ख़ान सां कयल वचन वाइदा थो पूरा करे त तूं हुनजी औलाद ऐं हुनजे घर जो ख़ैरख़्वाह थी ज़िंदगी गुज़ारींदे पर ॾाढा मूंखे मुंहिंजो मुड़ुसु हमेशह हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं उनजे नाफ़रमान पुट किनान जो किस्सो ॿुधाईंदो रहंदो दुनिया जी अज़ीम ऐं सभिनी खां वॾी किताब क़ुरान पाक हमेशह मूंखे पढ़ी ॿुधाईंदो रहंदो किनान जी नाफ़रमानीअ जे करे कुल काइनात जे मालिक रब्बिल आलमीन बि हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चयो त किनान तुंहिंजे फर्मा बरदार औलाद मां नाहे काइनात जे मालिक हुनजी दरख़्वास्त रद्द करे चयो त ए नूह किनान तुंहिंजी औलाद मां नाहे क़ुरान सचो आहे ऐं क़ुरान में हज़रत नूह अलैहिस्सलाम जो किस्सो बि सचो आहे जी जान हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हुयो पर तव्हां त ॾाढा असां बि नबियुनि जा पैरोकार आहियूं नाफ़रमान औलाद भले नबियुनि जी हुजे या असां पैरोकारनि जी बाक़ी ॾाढा जेकॾहिं मूं में तव्हांजो को ॿियो कमकार आहे त हुकुम कयो पर मां अहिड़े माण्हूअ जे लाइ का बि सिफारिश क़बूल करण नथी चाहियां न सिर्फ़ नाफ़रमान आहे पर हिकु वनीअ खां वर जुदा कयो अथई ऐं वर खां वनी हू कातिल आहे ॾाढा कातिल बाक़ी कातिल जी सज़ा माफ़ी नाहे रब्बिल आलमीन अहिड़े गुनाहगारनि खे पाण सज़ा ॾींदो ॾाढा हाणे तूं वञी सघे थो रिश्ता था दुश्मन में सिर पत्थर दिल 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 सब माण्हू थी विया छो पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल
दादा मुझी मां वटि तू मुझो सुपारशी वकील बणज भाई मुझी मां का काबोरी का सावर का भाई इन सजे राज का मुके माफी वठी दे दादा माफी वठी दे वारिस खान जिते वॾा वॾा तूफ़ान ईंदा आहिनि उते वॾा वॾा वण बि किरी पवंदा आहिनि। अफ़सोस आहे शेरल, अफ़सोस जो पुलिस अची वई ऐं दादनि वारनि खे मौक़ो मिलियो ऐं उहे भॼी निकिता। जेकॾहिं न थोरी देरि बाद पुलिस अचे हा न, ॿुधायूं आहे न दादनि वारनि खे त असां न कंहिंसां शोबाज़ी कयूं ऐं न वरी कंहिंजी सहूं। अहिड़ो त दर्दनाक मौत ॾियूं हा उन्हनि खे जो सॼी दुनिया चवे हा अहिड़ो मौत कंहिं दुश्मन खे बि न मिले। सावल दादन वारनि जे सिर जे मथां मौत जो राकास लामारा थो ॾे, पर मूंखे लॻे थो त अञा दादन वारनि जे मौत जो वक़्तु मुक़रर न आहे थियो। जंहिं ॾींहुं दादन वारनि जे मौत जो वक़्तु मुक़रर थियो न, दादन वारनि खे अहिड़ो त मौत ॾींदासीं जो ॾिसण वारा तौबह तौबह करण ते मजबूर थी पवंदा। शेरल पुलिस नाहक कयो हूंदो हयात वेचारे सां, ॾाढो विड़ी हूंदी पुलिस हयात सां। दोदा यार हयात खे जस आहे जो हुन पाण खे पुलिस जे हवाले करे असांखे गिरफ़्तार थियण न ॾिनई। दोदा हयात जी इहा कुर्बानी ज़ाया थियण न ॾींदासीं। मां त चवां थो हाणे ई हाणे हलो जीजा ॾे हयात जी गिरफ़्तारी जो ॿुधायूंसि। पोइ त दादनि वारनि जा बि 2 माण्हू मारिजी विया आहिनि ऐं 2 माण्हू असांजा बि। पोइ इहो सॼो अहवाल जीजा खे ॾियणो पवंदो। हा दोदा ॿुधाइणो त पवंदो। ऐं जेकॾहिं ॾाढे जुड़ियल ॿुधो तुंहिंजे हथां वरी खून थियो आहे त दोदा जॾहिं दादन जो भाउ ऐं मारोट मारिजी विया हा न, त मूं बाबे खे सॼो हवाल ॾिनो हो। तोखे ख़बर आहे त बाबे मूंखे छा चयो? बाबे चयो त इंसानियत जा वेरी ऐं कातिल तुंहिंजे हथां मारिजी विया आहिनि, इन में तुंहिंजो ॾोह कोन्हे। ख़बर अथई त बाबे मूंखे छा चयो? बाबे चयो पुट तोखे जस आहे जो तो दादन जे भाउ ऐं मारोट खे मारियो आहे, छो जो उहे इंसानियत जे रूप में शैतान हुया, शैतान, ऐं उन्हनि खे मारे तो नेकीअ जो कमु कयो आहे। त पोइ अचो त हलूं था जीजा ॾांहुं। जीजा खे चई हयात खे थाणे तां आज़ादु था करायूं। रबू मुड़ुस माण्हू न रोअंदा आहिनि न परेशान थींदा आहिनि। फिलहाल हू ज़ख़्मी आहिनि। जे अहिड़ी ॻाल्हि थी अलाह खां त हू बची वेंदा, त शर्फूअ कालू जो प्लान त असां ज़रूरु कंदासीं। दादा त न कालू मुंहिंजो सौट हो ऐं शर्फ मुंहिंजो यार हो। मुंहिंजी ॾुखी महिल जा 2 साथी हुआ, शाहू ऐं अरब जियां। उहे 2 बि मुंहिंजा यार गुलनि जो शिकार थी विया ऐं वो मरणी जी हालत में जेरे इलाज आहिनि। प्रभु पलांद कंदासीं, पलांद पंहिंजनि जे खूननि जो छेड़ रही दोदे वारनि खां। इहो मुंहिंजे अंदर में बाहि जो मचु मचल आहे। अञा मुंहिंजे ॿाहिरनि जा कफन मेरा न थिया आहिनि, पर ॿियो अफ़सोस मूंखे इहो आहे त मुंहिंजे ॿाहिरनि ऐं मुंहिंजे मारोटनि जा कातिल अञा ज़िंदा आहिनि। उन्हनि खे भलनि वॻनि बदिरां कफन छो न? मिटी जे मथां था घुमनि, मिटी जे अंदरि घुम छो न आहिनि? मुंहिंजो ज़मीर मूंखां हर रोज़ सवाल थो करे त शेरल, दोदो,
सावल अञा ज़िंदा छो आहिनि? ये ज़मीन में दफ़न छो न थिया आहिनि? मुंहिंजो ज़मीर मूंखे झिझोड़े थो। मरंदा दादा न ज़रूरु मरंदा, सो बि रबू जे हथां। हाणे हे रबू शेरल ऐं तोते वारनि जो जीअण जंजाल करे छॾींदो। छो त मां उहो कहरी काट आहियां जंहिं जिस्म ते अचां कटे छॾियां। ऐं पोइ न ठकावन में तोतो सावल शेरल ख़तम। अदा दादा न शेरल वारनि जो माण्हू हयात पुलिस खे हथ अची वियो आहे। जेकॾहिं हयात पुलिस वारनि खे ॿुधायो त शेरल वारनि जा सभु माण्हू मारिया आहिनि त पोइ बराबरि न? हूअं बि थाणे ते दफ़्तर दादन जे नाले सां कारा लॻा पिया आहिनि। जे ॿिनि खूननि जी FIR कटिजी वई, ॿ पर्चा ॿिया कटिजी विया त ख़ैर आहे। हूअं बि दादन दुश्मननि जा दंग लताड़े गुज़रंदो आहे, को मसलो न आहे। ॿुधाए हयात, ॿुधाए त उन्हनि खूननि में ॿिया तोसां केरु गॾु हुया? ॿुधाए। सूबेदार साहब, हिन हयात सां 2 कलाकनि खां विड़ी रहियो। थकिजी त पियो हूंदे, थोरो वेह, पाणी पी, थोरो दम हण, पोइ भली मां सां विड़। पर हयात जे वातां ॿुधण में इहो ई हूंदी, जेके 2 मुंहिंजा साथी मारिजी विया हुया उहे ई मूंसां गॾु हुया। मतलब त तूं ॿियनि साथियुनि जा नाला न ॿुधाईंदे? हाँ साहब, जेके मां सां 2 गॾु हुया उहे मारिजी विया, बाक़ी ॿियनि जा कहिड़नि जा मां नाला खणा। तूं ऐं शेरल जूसे जे बाद शाहू ऐं मारोट अरब जे क़त्ल में बि घुर्बल आयो। साहब, असां उहे खून न आहिनि कया, जेके असां कया आहिनि से त बासियां पियो। मतलब त तूं ईअं न बासींदे? हाँ साहब, हयात खां हयाती त छिनी सघींदो, पर बासराए नथो सघे। अबा वारिस खान आही छा? गूंगो काने हलियो वियो? हाँ, मुंहिंजी त लठ बि खणी हलियो वियो। मां कान न, पर तव्हांजो नौकर आहियां। मां गुनहगार आहियां, ॻोठ वारनि जो ऐं पंहिंजी मां जो। मां मुजरिम आहियां, तव्हां सभिनी जो। पुट पछताव थियो अथई? दादा, ॾाढी देर सां अखियूं खुलियूं आहिनि, इन अखियुनि तां अंध जी पटी देर सां लथी आहे, ऐं हाणे मूंखे सुजागी थी आहे। पंहिंजूं कयल ग़लतियूं, ज़ुल्म ऐं खताऊं पंहिंजी अखियुनि वारे अची बीठियूं आहिनि। दादा, पछताव, पुशेमानी, शर्मसारी सां गॾु हाणे पाण ते रहम अची वियो आहे। मां तव्हां सभिनी खां माफ़ी घुर थो चाहियां। अबा वारिस खान, जहिड़ी रीत ॾाढी देर सां तुंहिंजूं अखियूं खुलियूं आहिनि, अखियुनि तां पटी लथी अथई, निंड मां सुजाग थी अथई, ऐं पंहिंजा सभु गुनाह ऐं सवाब अॻियां अची बीठा अथई। जहिड़ी देर सां पछताव, पछेमानी ऐं शर्मसारी थी अथई, पाण ते रहम ऐं क्यास आयो अथई। अहिड़ी रीत हवेली में देर थी वई आहे तोखे माफ़ी ॾियण जे लाइ। दादा, ॾाढी देर करे आयो आहीं अबा, ॾाढी देर करे आयो आहीं अबा। हाणे त हिन पोढ़े जुड़ियल जो वस बि कोन थो हल। हाणे त तुंहिंजी सिफारिश जा सभु दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। दादा, मां हाणे वारिस खान न आहियां रहियो, बस
बस हिकु राज जो माण्हू वारिस आहियां। मां मजबूर आहियां वारिस खान। दादा दादा मुंहिंजी मां वटि तूं मुंहिंजो सुपारशी वकील बणिज। भाई मुंहिंजी मां खां, काबोरी खां, सावर खां, भाई हिन सॼे राज खां मूंखे माफ़ी वठी ॾे दादा, माफ़ी वठी ॾे। वारिस खान, जिते वॾा वॾा तूफ़ान ईंदा आहिनि उते वॾा वॾा वण बि किरी पवंदा आहिनि ऐं कोट बि ड्रही पवंदा आहिनि। हिननि खे ॿीहर आबाद करण लाइ त कुझु वक़्तु लॻंदो न अबा। दादा मां वक़्त जो इंतज़ार कंदुसि माफ़ी वठण लाइ। सालार खान, अज न बचंदे बेहया तो मुंहिंजी इज्जत में हथ विधा आहिनि। रबो जी बाबर साईं, हाणे जो हाणे हिन बेहया खे मां मुअल ॾिसां। बाबा साईं, जेकॾहिं अॼु सारंग बची वियो न त पहिरां गोली मूंखे हणजांइ। छो त रब अॼु पंहिंजे कहरी कैट सां सारंग खे ख़तम करे छॾींदो। केतिरो भॼंदे कमीना, केतिरो भॼंदे तो सालार जी इज्जत में हथ विधा आहिनि ऐं अॼु सालार तोखे कपे छॾींदो। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई वो कपजी वेंदो। छा थियो? छा थियो था सारंग, छा थियो? दादा 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 यो रबू रबू छा कयो आहे रबू? दादा दादा रबू मूंखे गोली वोली मारे छॾियो। या अल्लाह, तू खेर कजां मुंहिंजे बछड़े ॾांहुं। छा थो चवीं सारंग? रबू तोखे गोली हणी मारे छॾियो? दादा छा आहे न वो रबू, सालार खान ऐं मुंहिंजी बाख। छा मतिलबु आहे तुंहिंजो सारंग? रबू, सालार, बाक, छा भला तोखे बाक सां ॻाल्हाईंदे पकड़े विधऊं छा? ऐं सालार खान रबूअ खे चई तोखे गोलियूं हणायूं आहिनि। हा दा सही थो चवीं, ईअं ई थियो। बस हाणे बस, का कई कारी करे छॾी। जेकॾहिं एॾो बि सालार खान खां तूं डिॼी थो त पोइ इश्क छो थो करी वॾेरीअ सां? हालत ॾिसी ख्वाबनि में बि हाणे सारंग डिॼे थो। अदा ढोलण ख्वाब हुजे या जाग, पर इहो थींदो हिकु ॾींहुं ज़रूर। सारंग असां खां हिकु न हिकु ॾींहुं खसिजी वेंदो। या अल्लाह, हाणे छा थींदो सारंग पुट जो? तोखां जेकॾहिं तुंहिंजी हेॾे वॾे कुंवाट पुट जी इहा हालत रही त सम्झ त सारंग जा ॾींहं पूरा आहिनि। पर अदा आख़िर तूं बाज़ छो नथो अची शैताननि खां? अहिड़ियूं हरकतूं छो थो करी जंहिंमें पंहिंजो पटको या सिर चट कराई? सुधरी वञ सारंग, सुधरी वञ। इहा जेका वॾेरी आहे न, हिकु ॾींहुं तुंहिंजो सिर चट ज़रूर कराईंदी। ऐं इहो ई मां तोखे हरदम चयो आहे। पर जॾहिं साईं, जॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी। अदा
हाणे सारंग भाउ जो हिते रहणु खतरे खां खाली न आहे। तंहिं करे मां चवां थो सारंग भाउ खे शहर मोकिलियो। ज़िंदगी बची वेंदसि मुंहिंजा भाउ, न त ही हिते मारिजी वेंदो। सारंग, जेकॾहिं तोखे पंहिंजी इज़त ऐं ज़िंदगी मिठी न आहे त घटि में घटि असांजो त ख़्यालु कर। न त तो लाइ नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे भाउ, कुझु बि न आहे। ओदा मिठल, अदा मिठल, धयाणी धक मारे या खारे। हाणे त हिन बि मुंहुं फेराए छॾियो। मां बि इज़त में। हाणे मामे पठल जी दुकान तो केरु वेंदो सामान वठण? जो नेरन ठाहे वेठा, सावल बि सवेर हलियो वियो। अधे खे तो थाणो ई पवंदो। ओदा मिठल, ओदा मिठल। छाए दी छो जी इंटरप्रेट आई दी ट्रिकड़ो करे? हाँ चवे छा थो अदा मिठल? मां ट्रिकड़ो करे तुझी निंड पिटाई आ। ओ सिज त ॾिस कानो मथे चढ़ी आयो आ। हर कोई कम कारन सां लगी वियो आ ऐं तूं आए जो अञा ताईं फड़ाव लगो पियो आई। चङाई करे उथारियाई थी त अलाह खे यादि कर के रोज़ीअ सां लॻ ऐं ॾमिर जे वरी मुते तो। अॼुकल्ह त चङाईअ जो ज़मानो ई कोन्हे। चङाई तूं वाह आदि वाह, सवाइ मतलब जे तूं कंहिंसां चङाई करे ई कोन। हा हाणे ॿुधाए कहिड़ो कमु आहे? ओदा मिठल, धयाणीअ धक मारे या खारे? हाँ हाणे तूं मूंखे धको हणंदी? न दान न, माण्हू जिते न्याणी ॾींदा आहिनि न उन घर मां वटो पाणीअ जो बि न आहिनि पीअंदा। ऐं तूं मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहीं, अधो मिठल। ॾुन ई त कुझु बि कोन, बाक़ी खाई पी सॼो ॾींहुं सुम्हियो पियो आहे, बाक़ी कम खां बरो। हाणे सुबुह सुबुह सां ॾेखारी न पंहिंजी ज़ात, कई न भाउ जी गिला। वाह आदि वाह, भेनरियूं त भाइरनि जे मथां घोर विधियूं साह ॾींदियूं आहिनि पंहिंजे हिकिड़े भाउ मथां। ऐं अदी पंहिंजे वात जो गिरहो बि भाउ खे खाराईंदियूं। ऐं तूं वाह जी भेणा, वाह जो ठही थी। अदा मिठल, ओ अदा मिठल, जेकॾहिं तूं उथी वञी पठल जे दुकान तां सौदो आणे ॾिनी ऐं सब्जी वठी आए त पोइ मां तोखे कुझु चवां? हाणे इहो केरु वठी ईंदो जो मां रधे पचाए तव्हांखे बि खारायां, पाण बि खावां? इहा ॻाल्हि कर न, बेखबर ॿाहिरि कुकड़ किलो ॿ वठी अचां या मच्छी? किलो ॿ कुकड़ ऐं मच्छी? छो भला महिमान था अचनि छा? असां घर में भाती 3 ऐं तूं वरी एतिरो कुझु वठी ने? अॼु दयाणी हेड़ी महाकप में त क़िस्मत सां तो माण्हू खाए त को पेट भरे खाए न। पा वध होड़ खे ई कोन थो लॻे। देव आई छा? गोश्त मच्छू हाणे तूं खाधा। उथी पठल जी दुकान तो सामान वठी आ त रधे पचाए कुझु खाऊं, बुख लगी आ। आहे का तू भी सफा किरो दी कोन छड़ींदी है। ये सही सौदो कोन वठींदम न, तू कोन छड़ींदी है। अदा मिठल, ॻाल्हि त ॿुध, वारिस खान जुड़ियल ॾा लंघिजी आयो छा त ख़ानज़ादी परचाए ॾे? अदा मिठल, मां त चाहियां थी ख़ानज़ादी ऐं वारिस खान पाण में परचनि त जीअं मुंहिंजी धीअ कामोरी हवेलीअ में राज करे। राज घटि में घटि इन गूगे चरे मो त जान छुटी वेंदसि। अदी दयाणी इहो तू छा थी चवे? वारिस असांजी रत जो वेरी आहे ऐं थी हुसना जो कातिल। ऐं हा कुझु ॾींहं अॻु में त सांवल सां अटकियो ऐं तूं उनखे पंहिंजो न्याणो बणाइण थी चाहे। न दी न कमीने खे असां कामोरी जो संग कोन ॾींदासीं। छा? हा तूं हाणे त चुप करे पी त मां वञा थो सामान वठण।